अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर रिज़वान अली तुनियो आहे। मां फेफड़नि जी डिपार्टमेंट जो लाड़काणे में चांडका मेडिकल कॉलेज जो हेड ऑफ डिपार्टमेंट आहियां। हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु असांजी आवाम में हिकिड़ो आम मसइलो जेको आम माण्हुनि खे थिए थो, कबूतर तितर परिंदा वग़ैरह पालण सां। जेके तितर कबूतर परिंदा तोता इहे नॉर्मली कुदरती निज़ाम में हवा में हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हूंदा आहिनि, त उन्हनि जे करे उन्हनि जो गंदु हिकु हंधि न फैलिजंदो आहे। पर जेके माण्हू इन खे पालींदा आहिनि त उन्हनि जो गंदु विठि उन्हनि में अहिड़े क़िस्म जूं प्रोटीन्स हूंदियूं आहिनि जंहिंजे करे तमामु घणी जिस्म में एलर्जी थी सघे थी। अक्सर माण्हुनि खे पोइ नक कन गले जी एलर्जी या फेफड़नि जो साको दम अस्थमा थींदो आहे। ऐं कुझु मरीज़ जिन खे हाइपर सेंसिटिविटी न्यूमोनाइटिस, उहा बीमारी जंहिंमें फेफड़नि में ॼारो लॻी वेंदो आहे ऐं फेफड़ फेल थी वेंदा आहिनि, जिस्म खे ऑक्सीजन न मिली सघंदी आहे। उन बीमारी खां बचण जो बहितरीनु तरीक़ो घर खां तोता परिंदा जानवर खे ॿाहिरि कढणु आहे, ताकी पंहिंजनि ऐं पंहिंजे प्यारनि जी ज़िंदगी महफ़ूज़ रही सघे ऐं उन्हनि खे तकलीफ़ खां बचाए सघिजे। त इन जी तमामु घणी ज़रूरत आहे असांजे माहौल में अवेयरनेस जी। इहो लाड़काणो नियर बाए सिटीज़ में हिते असां वटि आम माण्हुनि खे कबूतरनि जी पालण जी आदत आहे। कराची में स्पेशली वरी कुदरती तौर ते जेके फ्लैटनि में ऐं उन्हनि जे ॿाहिरां जेके कबूतर अची वेंदा आहिनि, उते वरी उन्हनि जे करे काफ़ी मसइलो थींदो आहे। ऐं हिते जेको आहे लाड़काणे में अक्सर जेके पाण कबूतरनि जा शौक़ीन हूंदा आहिनि, तोतनि जा शौक़ीन हूंदा आहिनि, पोइ उन्हनि खे या उन्हनि जी फैमिली खे इहो मसइलो थींदो आहे। अॼुकल्ह अहिड़े क़िस्म जा पेशेंट ॾाढा OPD में अची रहिया आहिनि, तंहिंजे करे हीउ वीडियो ठाहिण मां लाज़मी सम्झो। महिरबानी करे जेतिरो थी सघे इन्हनि खां परते रहो, कबूतरनि जानवरनि खां, ऐं पंहिंजे घर वारनि जी हिफ़ाज़त कयो। थैंक यू।